घोसपुर लगू 3 ॾींहं अॻु दुरानी मार थाणे जे अदागोट कयास भयो में मुबैना भत्तो न ॾियण तां बया बिरादरी जे ॿिनि धुरनि उस्मान भयो ऐं हुसैन भयो में थियल जहिड़े दौरान मारिजी वियल ॿिनि पोरेतनि मोहम्मद हनीफ़ भयो ऐं ग़ुलाम मुर्ज़ा भयो जे क़त्ल जो केस मक़तूल हनीफ़ भयो जी भाउ मीर हसन भयो जी फ़रियाद ते दुरानी मार थाणे ते कलम 302, 337, 357 तहत बया बिरादरी जे 22 सुञातल ऐं 5 नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल करायो वियो आहे। FIR में टोटल 27 ॼणनि खे नामज़द कयो वियो आहे, जिन में जवाबदार हुसैन भयो, अल्लाह बख्श भयो, ग़ुलाम रब्बानी, शब्बीर, ग़ुलाम यासीन, मुराद, नूर हसन, रज़ाक, वाब, बगन, अली नवाज़ ऐं ॿिया शामिल आहिनि। पुलिस पारां हिन महिल ताईं का बि गिरफ़्तारी न कई आहे। वाज़े रहे त 3 ॾींहं अॻु मुबैना जवाबदार हुसैन भयो साथियुनि सां गॾिजी फसल जी बेल ऐं मुबैना भत्तो न ॾियण तां उस्मान भयो जी उताक ते फायरिंग कई हुई, जंहिंमें 2 ॼणा मौके ते मारिजी विया हुआ ऐं 7 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। काल बया बिरादरी जे मक़तूलनि जे वारसनि लाश रखी मेन इंडस हाईवे ब्लॉक करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो हो।